सांगा शेदातपुर जे नसीम नगर वासी लोई चिंची में चेन में फासजण सबबि 5 ॿारनि जो पीउ पौध ते विक्की सोलंकी मौके ते फौत थी वियो, जंहिं जे मड़ खे सिम्स अस्पताल शेदातपुर आंदो वियो, जिते कानूनी घुर्जूं पूरियूं करण बाद मड़ वाटसन हवाले कयो वियो। इन सिलसिले में फौती जे वाटसन जानिब सोलंकी ॿुधायो त असां शहर जे हिंगोरा रोड नसीम नगर में रहंदा आहियूं ऐं मुंहिंजो भाउ विक्की सोलंकी सुबुह सवेर केले जी मज़दूरी ते शाहपुर रोड ॻोठ कामिल लगारी खां चिंची फटा ते सवार थी वियो ऐं कंध में ओढ़ियल लोई चिंची फटा जी चेन में फासी पई, जंहिं सबबि चिंचीअ तां किरी पियो त चिंची जो टायर संदसि कंध मथां चिड़ी वियो, जंहिं करे सख़्तु ज़ख़्मी थी पियो ऐं मौक़े ते ई फौत थी वियो। अहिड़ो इतलाउ घर पहुचण ते घर में कोहराम मची वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।